अरे निभागा वहाँ हिते वेठा आहियो होॾां 1 किलो नौकरियुनि वारा अची विया थो। कुरान नूर भटारे मूंखे चवनि पिया 1 किलो नौकरियुनि जो ॿुधो आहे अवां। असां उन सिलसिले लाइ आया आहियूं। उनखे उतां अॻिते विहारे सिधो अवां ना भॻे। हलो गई और हथ में जाई कंहिंखे त कोन ॿुधायो थी न बाबा चरियो आहियां छा पहिरीं संगत पोइ ॿिया। अरे छोरा घर वञ अलमारीअ मथां में सीवी ऐं डॉक्यूमेंट वारा फाइल खणी सिधो ताकते अच। मुंहिंजी हिकिड़ी सलाह अथव त पाण चङे कम लाइ हलूं पिया हिन निभा खे पाण उछलायूं। वारो कर जो दिमाग़ लॻायोसीं दिमाग़ न हुजे हा त ईअं माण्हू घर वेठे नौकरियूं ॾियण अचनि हा छा। अरे हाणे हलो यार किथे नौकरियूं ख़तम न थी वञनि। हलो मिलायो हथ हा हलो हाणे हलो भॼो ही आहे हमरा नौकरियुनि वारा साईं कहिड़ा साईं ॾाढो टाइम लॻायो अथव अचण में। असां आसरो ई लाइ छॾियो। न साईं असांखे 2 साल थिया जी कोशिश में पर शायदि रब खे इहो ई मंज़ूर हो लिखे जा लेख आहिनि रोज़ पाणी जी ॻाल्हि। जी हा बराबरि इहे ॻाल्हियूं ॿिया आहिनि। साईं पोइ तव्हां अख़बार में इश्तिहार ॾियो एॾी वॾी तकलीफ़ आहे तव्हां हिते अचण जी। अख़बार में इश्तिहार उहे ॾींदा आहिनि जेके नौकरियूं ॾियनि। असां त पाणी नौकरियुनि जी ॻोल्हा पिया कयूं। हा तव्हांखे कंहिं चयो त 1 किलो नौकरियुनि जा ऑर्डर असां वटि आहिनि। असांजे कपिड़नि ऐं लछणनि में तव्हांखे लॻे थो यार मक़बूल तुरंत ॾाढी कई कर सघो। अरे असांखे माफ़ कजो असां तमामु परे खां आया आहियूं। रस्ते में छोरनि असांखे मश्करी करे हेॾां मोकिलियो चवनि पिया त हिते ऑर्डर जाम आहिनि नौकरियूं जाम आहिनि तव्हां हिन पासे वञो।